फिरी जो पैगाम दिए जो पोतो उड़ाम उड़ाव्यासी हीर वागर वो बा जी वो मां ठीक है जो दादे रब ने इश्क जो दास्तान बुधाया व वॾो फाटणो तो नहीं वॾो हाल ॿुधराणा मुंहिंजी हां जेकॾहिं इहा थाप घर में कई अथई न हां त मुक्को हणी असुल नक भरे छॾियो साईं जाई क़ुरान वरी को नओं इश्क कयो अथई छा? बाबा तोखे न राणे जी थाप करण जी आदत जी ख़बर न अथई तूं वरी सुरीलो थी कन ॾेई त ॿुधी पियो त जीअं हे वधीक थाप करे सावण समझां थी त ॻाल्हि का वॾी आ तॾहिं त रब न जो होश में ई कोन्हे। अम्मा जेकॾहिं एॾी वॾी ॻाल्हि आहे न त पोइ असांखे बि ॿुधणी पवंदी। अदा राणा तूं ॿुधाए। असल में ॻाल्हि इहा आहे बस चुप चुप अधी इहो ॻाल्हि इहा आहे जो मां अॼु ॿिपारीअ टाइम मीरा सां मिलण लाइ थो ऐं इहो सॼो कमु माई ॿई पई कराए बस ठही हाणे छो मूं ओदा हा जेकॾहिं इहा ॻाल्हि हुई त पोइ मूंखे उते छो न पियो ॿुधाई अरे तो त चयो त मूंखे अरे बस जेकॾहिं हाणे हिते हिन घर में थाप कई अथई न हा त वञी कमरे में बंदि करे छॾींदोसांइ ऐं तालो हणी छॾींदोसांइ ऐं उहो तालो ॿिनि ॾींहंनि खां पोइ खुलंदई। अच्छा वॾा बद कमरो हुजे ऐं चाबी अबा किथे हिन माई बाईअ जी तोखे बुछड़ो कराइण जी का चाल त नाहे? वाह मां वाह हाणे मूंखे ॻाल्हि त ॿुधा भला हिन माई बाई जी मूंसां कहिड़ी दुश्मनी आहे जो वतंदी चालूं खेॾंदी। पुट उहा तुंहिंजी सॼण बणिजी इहो कमु छो पई करे? बाबा इहो इन जे पोयां हिकु वॾो कारण आहे। अदा इहो वरी कहिड़ो वॾो कारण आहे? मूं ख़बर ॿुधी हुई त ग़ुलाम पंहिंजी भेण जो संग कमाल खान खे ॾियण जे चक्कर में आहे ऐं इहा ॻाल्हि माई बाई खे ख़बर पई हूंदी। अदा मां हाणे सम्झी वियसि त माई बाई खे इहो ख़ौफ़ थियो आहे त कमाल खान मीरा सां शादी करे मतां उन न्याणी जे मथां पाज वियारे। ईअं आहे न? मता रब ने इहो क़दम खयो अथई। बाबा मां हाणे जेको बि क़दम खणंदुसि न त मीरा जी सलाह सां खणंदुसि। अॼु वञी मीरा सां मिलां त उहा छा थी चए